अॼोको ॾिहाड़ो इंतहाई बाबरकत ॾिहाड़ो आहे। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मुसलमाननि जे लाइ महिमानी जो ॾिहाड़ो आहे। रब ताला जे तरफ़ां ख़ुसूसी इनायात इनामात जो ॾिहाड़ो आहे। इंतहाई बाबरकत ॾिहाड़ो आहे। इन बरकत वारे ॾिहाड़े जे अंदरि दुआ घुरूं त अल्लाह ताला असांजे मुल्क पाकिस्तान जी ऐं तमाम दुनिया जे अंदरि जेके भी मज़लूम मुसलमान आहिनि अल्लाह ताला उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, जेके आयतूं मां तव्हांजे आॾो पढ़ियूं आहिनि उन्हनि आयतुनि जो ताल्लुक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ासि हिकिड़े सहाबी ख़लीफ़े सोम हज़रत सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाहु तआला अन्हु सां आहे। मुंहिंजा भाइरो, सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि सम्झणी आहे त सहाबी जो मर्तबो ऐं मक़ाम छा आहे। सहाबी चइबो छाखे आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब इकराम जी उलमाए मुहद्दिसीन जेका तारीफ़ कई आहे, सहाबी उनखे चइबो आहे जंहिं ईमान जी हालत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई ऐं उनजो मौत भी ईमान ते आयो, उनखे सहाबी चइबो आहे। सहाबा इकराम जो मक़ाम अल्लाह ताला इंतहाई बुलंद फरमायो आहे। क़ुरान मजीद जी आयतूं वाज़े इन शइ जो सबूत आहिनि त दुनिया में जेकॾहिं मक़ाम अल्लाह ताला अता फरमायो आहे त सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमाइन खे अता फरमायो आहे। सहाबा उहे सहाबा हुया जंहिं हर पल हर वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, जिन पंहिंजो जान, पंहिंजी माल ऐं पंहिंजो वक़्तु तमाम शयूं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथां कुर्बान कयूं। तॾहिं अल्लाह ताला कलाम मुक़द्दस में फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, मां रब इन्हनि खां राज़ी आहियां, इहे मां रब खां राज़ी आहिनि। साहबा इकराम जो मुतालिक़ उलमाए मुहद्दिसीन फरमायो आहे पूरी दुनिया जा गौस, कुतुब, वलिय, अबदाल, मुफ़क्किर, मुबल्लिग, मुअल्लिम ऐं मुहद्दिस गॾिजी वञनि पर कंहिं भी सहाबी जे शान जे बराबर कंहिं क़िस्म जो नथा थी सघनि। तमाम सहाबा इकराम जो रब साईं इंतहाई वॾे में वॾो शान बुलंद फरमायो आहे। वरी इन्हनि सहाबा इकराम मजा अल्लाह ताला 313 सहाबा इकराम जो शान सभिनी खां वधीक बुलंद फरमायो आहे। इन 313 सहाबा इकराम मजा 10 सहाबे जो शान अल्लाह ताला सब खां वधीक बुलंद फरमाया है, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया जे अंदर जन्नत जी बिशारत ॾिनी। अबू बकर फिल जन्नह, उमर फिल जन्नह, उस्मान फिल जन्नह, अली फिल जन्नह, तलहा फिल जन्नह, जुबैर फिल जन्नह, अब्दुर्रहमान बिन औफ फिल जन्नह, साद फिल जन्नह, सईद फिल जन्नह, अबू उबैदा बिन जर्राह फिल जन्नह। ये अशरा मुबशरा सहाबा इकराम हैं जिनके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया जे अंदर जन्नती हुजण जी बिशारत ॾिनी आहे। इन्हनि 10 सहाबा इकराम मञा खुलफाए राशिदीन सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु, सैयदना उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु, सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु, सैयदना अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो शान अल्लाह ताला इन आशर मुबशर में तमाम सहाबा इकराम मञा बुलंद फरमायो आहे।